नाज़रीन, खैरपुर में तेज़ बरसात सबब हर तरफ़ पानी पानी नज़र अची रहा है। उन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है SS न्यूज़ जो रिपोर्टर मोहसिन भट्टी। जी मोहसिन भट्टी, सूरत हाल का आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, चौमासे की बरसात मुकम्मल सिस्टम दरम बरम करे छॾियो आहे। मां हींअर तव्हांखे खैरपुर की सूरत हाल ॿुधायां त खैरपुर में भी चौमासे जी बरसात हींअर जारी है। ख़ास तौर ते खैरपुर में जो ग़रीब तबको आहे, रेड़े वारो आहे, गाॾे वारो आहे या मिसकिन तबके जा माण्हू आहिनि, उहे बरसात तमामु घणा मुतासिर आहिनि, जेके रोज़गार नथा करे सघनि, बच्चनि जी पेट नथा पाले सघनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त खैरपुर में ख़ासि करे जेको खजीअ जो फ़सुलु आहे वो ॿाहिरिनि मुल्कनि में भी मोकिलियो वेंदो आहे, जीअं ख़ारक थी वई, छुहारो थी वियो। पर चौमासे जी बरसातुनि मुकम्मल खजूर खे तबाह करे छॾियो आहे ऐं आबादकार इन आसिरे में आहिनि त सिंध हुकूमत हुननि जी कहिड़ी मदद कंदी। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त खैरपुर में बरसाति दौरान रोडनि ते जेके पाणी बीठल आहिनि उहे बीठल ई आहिनि।